हाकमज़ादी पौता कई ज़मीनूं मूं संभाले वरितियूं आहिनि, बाक़ी घर जूं ज़िम्मेवारियूं हाणे तोखे संभालणियूं आहिनि। तूं भाॼाई खे ॾिसी पियो लाला, अञा चवीं थो त मूं घर नाहे संभालियो। तहां जी बादशाही घणो टाइम हिन घर ते कोन हलंदी। केरु आहे जेको असांखे हितां तड़े कढंदो? मूंखे ख़बर पइजी वई त सिजाल खे मारण में तुंहिंजा हथ आहिनि। मुंहिंजा हथ न आहिनि, पर हिननि हथनि सां मूं गोली हलाई आहे सोट मथां। तूं बि तमामु जल्द कंहिं ज़ालिम जी गोली जे पर चढ़ी वेंदे। अनकरीब तुंहिंजो मौत बि कंहिं हथियार जी गोली सां थींदो। भाॼाई एतिरा ज़ुल्म असां न आहिनि कया, जेतिरा ज़ुल्म अदा कया हुया। केरु केतिरो ज़ालिम आहे उहो रब सां ॾिसे पियो थो। मुंहिंजी दां उन रब खे आहे। तमामु जल्द तव्हां ॿिन्हिनि खां हिसाब वरितो वेंदो। ही जेके बददुआऊं पई ॾे न, मूंखे ॾाढियूं ॾुखियूं थियूं लॻनि। इहा जे घर मोटा न, ही ख़ामोश जो थिए। जे ख़ामोश न थिए न त ज़बान कटे छॾिजांसि। लाला छा चई वियो भाॼाई? तो ॿुधो न, हाणे इहो न समझजां त मां तुंहिंजे मथां को रहम खाईंदसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।